अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु जी हीअ जेका मां ॻाल्हि करणु वञी रहियो आहियां, इहा ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। इहा सभु तव्हां ॿुधो। तव्हां मुंहिंजो पहिरियों जेको वीडियो उनखे काफ़ी मोट ॾिनी, शेयर कयो, तक़रीबन 10,000 ताईं हुन ते व्यूज़ अची विया आहिनि। पर हाणे ॻाल्हि इहा तव्हांजे ज़हन में यकीनन ईंदी हूंदी, जेके असांजा पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि, जेके कंप्यूटर सिखणु चाहिनि था या जिन पहिरियां सिखियो हुयो वरी छॾे विया, करे न सघिया कंटिन्यू। त हीउ जेको मुंहिंजो तरीक़ेकार आहे सिखाइण जो, मुंहिंजो जेको कोर्स हूंदो उहो तमामु ईज़ी आहे। तव्हां ॿीहर शुरू कयो ऐं तव्हां सिखी वेंदव। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त हाणे तव्हां सोचींदा हूंदव यार असां शुरूआति किथां वठूं, असां कीअं शुरू कयूं। हीअ त भाऊ सेखारे थो, पर असां वटि त कंप्यूटर न आहिनि, त कहिड़ो कंप्यूटर वठणु घुरिजे, कीअं सॉफ्टवेयर विझंदासीं, कीअं असां जेको आहे सो कमु शुरू कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे लाइ नथा सोचो त असांजो को नंढो भाउ शुरू करे या असांजे घर में को भाइटियो आहे भाणेजा उनखे शुरू करायूं, त उहो ही स्किल सिखे, उहो वेब डेवलपिंग सिखे, उहो वेब डिज़ाइनिंग सिखे, उहो जेको आहे सो ग्राफिक्स डिज़ाइनिंग सिखे, वीडियो एडिटिंग सिखे। छो जो ॾिसो दोस्तो, अॼुकल्ह टोटली सॼी सोसाइटी डिजिटलाइज़ थी वई आहे। सॼी सोसाइटी ग्लोबली सॼी दुनिया में कहिड़ी शइ थी हले, सोशल मीडिया ऐं जेको आहे सो कंप्यूटर टेक्नोलॉजी, इहे शयूं थी हलनि। ऐं एडिटिंग त मोबाइल ते बि थी सघे थी, शयूं त मोबाइल ते बि डिज़ाइन थी सघनि थियूं, पर कंप्यूटर जो इस्तेमालु टोटली मुख़्तलिफ़ आहे। मोबाइल बि हिकु कंप्यूटर आहे, नैनो कंप्यूटर आहे। मोबाइल बि हिकु कंप्यूटर ई आहे, पर मोबाइल में कीबोर्ड न आहे, मोबाइल में माउस न आहे। मोबाइल तव्हां ऑफिस में एज़ अ कंप्यूटर यूज़ नथा करे सघो। ऐं जॾहिं तव्हां ऑफिस में किथे जॉब अप्लाई करणु वेंदो या नौकिरी करणु सोचींदो या पंहिंजो को तव्हां बिज़नेस करणु सोचींदो, त तव्हांखे लाज़िम कंप्यूटर जी ज़रूरत पवंदी। हाणे चऊं था हिन ॻाल्हि ते त तव्हां शुरू कीअं कयो। तव्हां हिन जेकॾहिं शुरू करणु चाहियो, मूंखां सिखणु चाहियो, मूंसां गॾु हाणे हिकु दोस्त ॿिए बि राब्तो कयो आहे लाड़काणे मां, जेको तव्हांखे जंहिं मूंखे चयो त मां खोड़ न मूंखे ॿुधाया प्रोग्राम, त मां उहे सेखारण जे लाइ मां बि तव्हांखे जॉइन कयां। मूं चयो मोस्ट वेलकम। ऐं मुंहिंजा ॿिया बि दोस्त आहिनि जेके के वीडियो एडिटर आहिनि, के वेब डेवलपर आहिनि, उन्हनि बि चयो असां बि ईंदासीं, सेखारींदासीं। फ्री में था सेखारियूं दोस्तो, फ्रीअ में। हीउ मूं छो सिलसिलो शुरू कयो आहे, छो जो मां ॾिसां थो सोशल मीडिया ते असांजे सिंध जे नौजवाननि जी तमामु घटि मतिलबु किल्लत आहे, सम्झो था। तमामु थोराईअ में आहिनि जेके सोशल मीडिया ते जेको आहे सो हिकिड़ो मयारी कमु कनि, या सिंधीअ में अची करे माण्हुनि खे सेखारनि, यूट्यूब सेखारनि, फेसबुक सेखारनि, पंहिंजो AI सेखारनि। त इहे सभु शयूं मूंखे यको काफ़ी ज़हन खां मुंहिंजे ज़हन में हुयो ऐं मां ॾिसंदो अचां पियो। मजबूरन इन खां पोइ मूं हीउ सिलसिलो शुरू कयो आहे। ऐं मुंहिंजी ॿी हिकिड़ी तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, त हाणे मां तव्हां शुरू कीअं कयूं, शुरू करण जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो दोस्तो। कंप्यूटर वठणु चाहियो त कंप्यूटर वठो, जेकॾहिं तव्हां वटि बिजली जी सहूलियत आहे। हीउ ॾिसो था, हीउ कंप्यूटर आहे, हीउ साईं हुनजो LCD आहे, LED आहे, हीउ कीबोर्ड आहे, हीउ माउस आहे। तव्हांखे इहे शयूं खपंदियूं, प्लस तव्हांखे इंटरनेट खपंदी। जेकॾहिं तव्हां इंटरनेट तव्हां वटि ऑलरेडी तव्हांजे मोबाइल में पैकेज थियल आहे, तव्हां पंहिंजी मोबाइल मां तव्हां जेको आहे इंटरनेट कंप्यूटर में कनेक्ट करे सघो था। उनजो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो मिंट। हीअ शइ हूंदी आहे वाईफाई डोंगल, सम्झो था। हीअ तव्हांखे वाईफाई तव्हांजे कंप्यूटर में, लैपटॉप में त हूंदी आहे वाईफाई, बिल्ट इन हूंदो आहे वाईफाई एंटीना। पर हीअ तव्हां पंहिंजे कंप्यूटर जे, जेकॾहिं तव्हां कंप्यूटर वठो था हेॾो सिस्टम, त पोइ तव्हांखे हीउ वठिणो पवंदो, जेको तव्हांजी मोबाइल मां तव्हां वाईफाई शेयर करे पंहिंजे कंप्यूटर सां इंटरनेट कनेक्ट करे सघो था। ऐं असां वटि सुठी स्पीड आहे, सस्ता पैकेज आहिनि। जेकॾहिं तव्हांजे घर में वाईफाई आहे त पोइ हिनजी ज़रूरत न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी सलाह इहा हूंदी, छाकाणि त असां वटि हिन वक़्तु जेका बिजली जी सूरत हाल आहे, त लैपटॉप वठो त उहो बहितरु हूंदो। कहिड़ो लैपटॉप वठणु घुरिजे, घटि में घटि Core i5 लैपटॉप हुजे, Core i5 लैपटॉप हुजे, हुनजी घटि में घटि 8 GB रैम हुजे, ऐं उहो कम से कम बि 6th जनरेशन जो हुजे या 7th जनरेशन जो हुजे, ऐं उन में SSD हार्ड ड्राइव लॻल हुजे। ईअं सम्झो 256 GB तव्हांजे लाइ काफ़ी आहे। ऐं उनखे अॻिते हली तव्हां अपग्रेड करे सघो था कमु सिखण खां पोइ। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿियो कुझु बि न खपे, बसि हिकिड़ो कंप्यूटर वठो। कंप्यूटर वठी करे जंहिं दुकान तां तव्हां वठो था, उहे तव्हांखे विंडोज़ इंस्टॉल करे ॾींदा। तव्हां वटि भली विंडोज़ 10 हुजे या विंडोज़ 11 हुजे, मसइलो न आहे, ॿिन्ही ते तव्हां कमु करे सघो था। विंडोज़ 10 कंदव त उहो थोरो अञा वधीक बहितरु आहे, छाकाणि त विंडोज़ 10 थोरी बनस्बत विंडोज़ 11 जे विंडोज़ 11 जेका आहे उहा थोरी सवली आहे, उहा थोरी आसान आहे। उहो तव्हां उन्हनि खां विंडोज़ करायो ऐं उन्हनि खे चयो असांखे विंडोज़ एक्टिवेट करे ॾियो। जे न त एक्टिवेशन जो तरीक़ो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। मतिलबु शुरूआती मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां कीअं शुरूआति करे सघो था। हिकु त तव्हां लैपटॉप वठो,
छो जो उन में बैटरी बि हूंदी आहे, जेकॾहिं लाइट न बि हूंदी त तव्हां बैटरी ते बि पंहिंजो कमु हलाए सघो था ऐं बाद में बैटरी खे तव्हां लाइट ते किथां बि वञी चार्ज करे सघो था। ॿियो त तव्हां हिकु त तव्हां लैपटॉप वठो, ॿियो उन में विंडोज़ करायो, ऐं टियों जेकॾहिं जंहिंखां तव्हां कंप्यूटर वठो था, जंहिं दुकान तां उहो तव्हांखे चए थो दफ़ा उहो तव्हांखे विंडो करे थो ॾिए, विंडो करे ॾींदा आहिनि मोस्टली त विंडोज़ करे ॾींदा जॾहिं तव्हां कंहिंखां बि कंप्यूटर वठंदो। तव्हां उन्हनि खां पुछो त तव्हां असांखे एडोबी इलस्ट्रेटर ऐं एडोबी फोटोशॉप CC वर्जन पुराणो न 7.0 न, उहो हाणे कम न आहे, हाणे एडोबी क्रिएटिव क्लाउड आहे, ठीकु आहे। उहो तव्हां उन्हनि खे चयो असांखे 2020 जो या 21 जो या 19 जो या 22 जो जेको बि तव्हां वटि एडोबी इलस्ट्रेटर आहे उहो असांखे इंस्टॉल करे ॾियो ऐं उहो क्रैक वर्जन करे ॾियो। क्रैक वर्जन छा हूंदो आहे? क्रैक वर्जन उहो हूंदो आहे जेको तव्हां फ्री में यूज़ करे सघो था, पुराणा वर्जन हूंदा, ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां एडोबी जेको आहे सो इलस्ट्रेटर ऐं फोटोशॉप जे लाइ तव्हांखे उते को माण्हू नथो मिले पर तव्हांखे लैपटॉप मिली थो वञे, तव्हां विंडोज़ सां गॾु मिली थो वञे, त पोइ मां हाणे इंशाल्लाह अॻिली वीडियो मां हिकिड़ी उहा मुंहिंजी छाजी वीडियो हूंदी, कंप्यूटर जी ट्रेनिंग। हीअ ॾिसो अलॻि अलॻि आहिनि, ग्राफिक्स डिज़ाइनिंग, फोटोशॉप, इलस्ट्रेटर अलॻि थी वियो, कंप्यूटर जी ट्रेनिंग अलॻि थी वई। हर वीडियो शेयर कयो त जिन दोस्तनि ताईं जिन दोस्तनि इंट्रस्ट ॾेखारियो आहे त उन्हनि ताईं हीअ वीडियो ज़रूरु पुॼे, छाकाणि त मूंखे पक आहे जिन मुंहिंजो वीडियो शेयर कयो आहे उहे सिखणु चाहिनि था ऐं हिन तरीक़े सां तव्हां शुरूआति करे सघो था। जेको तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायो, कहिड़ो छा वठिणो आहे, लैपटॉप वठिणो आहे, घटि में घटि Core i5, जे Core i7 वठो, Core i9 वठो, जेतिरी तव्हांजी कैपेसिटी आहे, जेतिरो तव्हां वटि बजट आहे, ठीकु आहे। Core i3 बि वठी सघो था, 3rd जनरेशन जो Core i5 वठी सघो था, 3rd जनरेशन जो। कोशिशि कयो त 6th जनरेशन जो हुजे, छो जो उहे सुठा कंप्यूटर आहिनि, लेटेस्ट आहिनि। कंप्यूटरनि में ईअं ई मॉडल हूंदा आहिनि जीअं मोबाइलनि में आहिनि, जीअं मोबाइल में जेको आहे सो iPhone 11, 12 Pro Max, 13 Pro Max, 14 Pro Max, 16 Pro Max, ईअं जनरेशन हलंदा था अचनि न। त इहे जेके Core i7 जो 7th जनरेशन जो मतिलबु आहे 7th जनरेशन जो प्रोसेसर, 6th जनरेशन जो मतिलबु आहे 6th जनरेशन जो प्रोसेसर। त उन्हनि जा प्रोसेसर हूंदा आहिनि जिन ते उहो डिपेंड कंदी आहे स्पीड कंप्यूटर जी। त हीअ जेका आहे मूं तव्हांखे डिटेल ॿुधाई आहे। जेके बि दोस्त शुरू करणु चाहींदा उहे मूंखे हिन वीडियो में कमेंट करे ज़रूरु ॿुधाइनि त तव्हांखे छा हीअ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई, त तव्हां कीअं शुरू करे सघो था। महिरबानी दोस्तो, ज़रूरु मूंखे फॉलो कयो। तव्हां नथा कयो त तव्हां पंहिंजे घर में जेके स्टूडेंट आहिनि, जेके शागिर्द पढ़नि था 8हें दर्जे में, 9हें दर्जे में, 10हें दर्जे में, उन्हनि खे कंप्यूटर वठी ॾियो, पंहिंजे भाइरनि खे वठी ॾियो, पंहिंजे सोटरनि खे वठी ॾियो, पंहिंजे भाइटनि खे वठी ॾियो, पंहिंजे भाणजनि खे वठी ॾियो, त जीअं उहे सिखनि। अॼुकल्ह जदीद डिजिटल दौरु आहे दोस्तो, डिजिटल स्किल सिखणु हर माण्हू जे लाइ लाज़मी आहे ऐं अॼु जी दुनिया में उहो ई सर्वाइव कंदो, उनखे ई जॉब्स मिलंदियूं जेको डिजिटल दुनिया सां कॉम्पीट करे सघंदो, कॉम्पिटिशन करे सघंदो। हाणे त अञा AI अचण वारी आहे, AI बि तव्हांखे मां सेखारींदुसि AI छा आहे, कीअं थी कमु करे। अञा उहो वरी बाद जो मरहलो आहे। पहिरियां कंप्यूटर ऑपरेटिंग सिखो, हीअ कुझु सॉफ्टवेयर सिखो जेके बुनियादी आहिनि, त जीअं तव्हां किथे वञी रोज़गार सां लॻी सघो। जेकॾहिं वीडियो तव्हांखे मुंहिंजा सम्झ में अचनि था त शेयर त लाज़िम कयो, त उन्हनि माण्हुनि ताईं पुॼे जेके वीचारा सोचनि था असां कीअं शुरू कयूं। त ईअं शुरूआति करे सघिजे थी। कुझु ई देरि में मुंहिंजो पहिरियों क्लास एडोबी इलस्ट्रेटर जो बि अपलोड थी रहियो आहे, उहो बि लाज़िम ॾिसो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे लाज़िम सब्सक्राइब कयो, छाकाणि त उते यूट्यूब चैनल ते तव्हांखे शयूं तरतीब सां मिलंदियूं, तरतीब वाइज़ मिलंदियूं शयूं।